नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। वक्त हालाणी मां ख़बर ॾींदा हालाणी जे रहवासी सवेरा शेख पंहिंजी मां भाइरनि समेत प्रेस क्लब हालाणी पहुची करे पंहिंजे मुड़ुस सदाम शेख खिलाफ़ दाईंदे चयो आहे त मुंहिंजे माइटनि 6 महीना अॻु मुंहिंजी शादी माइटनि सदाम शेख सां कराई हुई। मुंहिंजो मुड़ुस नशे जो आदी आहे, मूंखे ग़लति कम करण लाइ ज़ोर भरे थो। मूं इनकार करण ते मूं ते सख़्त तशद्दुद करे सिगरेटनि जा ॾंब ॾेई मारण जी कोशिश करे थो। इन जा रिश्तेदार शेर खान शेख, रेशम शेख, मोहम्मद लाइक शेख, कक्कू शेख, अली गुल शेख, गुलाम कादिर शेख मुंहिंजी अमर जे घरां 8 बकरियूं चोरी करे विया आहिनि, जेके मथियनि जवाबदारनि ते साबित थियूं आहिनि। असां बकरियुनि जी घुर कई त असांखे मोतमार धमकियूं ॾेई कूड़नि केसनि में फासाइण जा हरबा इस्तेमाल करे रहिया आहिनि। असां हालाणी पुलिस ॾे केतिरी दफ़ा दांह खणी वियासीं, पर हालाणी पुलिस जवाबदारनि खां पैसा वठी करे वेतर असांखे धमकाए थाणे तां भॼाए छॾीनि था। हिननि सिंध जे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह, IG सिंध, SSP नौशरो फिरोज खां मुतालबो कयो आहे त असांखे तहफ़ुज़ ॾेई बकरियूं वापस कराए जवाबदारनि खे गिरफ्तार करे केस दाखिल करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।